अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबा सगैर मां जी मेज़बान मेराज ज़फ़र। व्यूअर्स जी खे ख़बर आहे त प्रोग्राम मुहासबो में असां लाइव कॉल्स वठंदा आहियूं, तव्हांजा मसला ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि मसलनि खे हल करण जी कोशिशि बि कंदा आहियूं। ऐं हर हफ़्ते वांगुरु इन हफ़्ते बि असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। उन्हनि खे प्रोग्राम में भलीकार था चऊं ऐं इन खां अॻु में जो असां पुराणी कंप्लेंट्स ते वञूं, कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां कॉल वठी था वठूं। रियाज़ अली सूमरो आहिनि ख़ैरपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। तो नंबर तो ॿुधाए पहिरियों पंहिंजो। 0302 हा 0302 3680 7380 3680 344 344। हाँ जी हाँ अदा। बेलदार हाँ। हाँ नहीं मुझे 12 पगारू रहलन मां ड्यूटी भी ईमानदारी सां नहीं कंदो आहियां मां। माशाल्लाह। साईं मूंखे पगारूं काफ़ी दोस्तनि खे मिलियूं आहिनि, मूंखे न मिलियूं रहियल पगारूं साईं मूंखे 5 साल आहे। ये उनमें कहिड़ी इनमें बेलदार साईं मुस्कुल कमेटी खैरपुर में शहर में। हाँ साईं हाँ। ठीकु आहे त सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ ॿुधाईंदा ठीकु आहे। साईं वॾी महिरबानी। बड़ी मेहरबानी अदा कॉल करण जी। जी शुरा साहब लास्ट वीक त न हो तव्हां प्रोग्राम में, लास्ट वीक जी कंप्लेंट्स जे बारे में कुझु असां ॼाणणु चाहींदासीं त उन्हनि जे हल जे लाइ छा थी सघेव? मुंहिंजे लाइ लास्ट टाइम तव्हां ॿाहिरि हुयो पर असां त हुनखे बाक़ाइदे हिकु त कॉल अटेंड कयोसीं, हुनखे ॻाल्हायोसीं, पोइ वरी असां हुनखे जेके जीअं स्विगीस जो आहे मसइलो त उन लाइ मां स्विगीस वारनि खे लेटर बि लिखिया आहे। लेटर बि असां व्यूअर्स खे ॾेखारायासीं भले जॾहिं उहे अची मुंहिंजी ऑफिस मां खणी वञनि ऐं पर्सुएशन कनि। पर्सुएशन कंदा त कमु थींदो, न कंदा त उहो पहिरियों रिक्वेस्ट कई असां त हिनखे पर्सुएशन ज़रूरी आहे, उनते कढ लॻणो पवंदो आहे। ऑफिसर असांजा उस्ताद आहिनि, ग़रीबनि खे रुलाइनि था पिया, 10 दफ़ा 8 दफ़ा वीचारा वञनि था तॾहिं वञी कमु थिए थो। बहरहाल उनजे बावजूदि बि असांजे हिन मुआसिबे जे करे प्रोग्राम जे करे काफ़ी माण्हुनि खे फैसिलिटेशन थी आहे ऐं काफ़ी माण्हुनि खे न बि थी आहे, पर मेजॉरिटी जेका आहे तक़रीबन 70-80% माण्हुनि खे कुझु न कुझु रिलीफ मिलियो आहे। जीअं कॉल वठी था वठूं। नादिर अली आहिनि मेहर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। पहिरीं अदा पंहिंजो मोबाइल नंबर लिखाए छॾियो। जी 030 43 9 90 71 90। जी अदा हाणे ॿुधायो। काथे अदा काथे कहिड़ी जॻह ते? नालो छा थी तुंहिंजो? नादिर अली। नादिर अली मेयर शहर जी ॻाल्हि करें थो? ठीकु आहे नादिर अली, सुबुह तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ मूंखे चङी तरह सम्झा जांइ त कंहिंखे ठेकेदार ॾुखियो आहे त असां बि ॾुखिया आहियूं, हुनखे असां बि कोन छॾींदासीं। अलाह कंदो तव्हांखे पीपल्स पार्टी सहूलियत ॾींदी, असां बि सहूलियत ॾींदासीं। उहो त ठीकु आहे दादा, तूं असांजा भाउ पर इंसान त आहिनि, ग़रीब त आहिनि, ग़रीबनि लाइ असां वेठा आहियूं, ग़रीबनि लाइ मां कमु कयां पियो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजो कमु ज़रूरु कंदासीं। वरी महिरबानी अदा कॉल करण जी। शुरा साहब जी असां गुज़िरियल कुझु प्रोग्रामनि में ॾिसूं पिया त मोस्टली मसला पघारुनि जा हुआ, किनी पघारूं रुकियल आहिनि या किनी टीचिंग सां रिलेटेड कहिड़ा मसइला आहिनि या को डिसीज़ कोटा जो मसइलो आहे, त उनजे बारे में मां ओवरऑल पुछणु चाहींदमि त छा उनजो रिज़ल्ट निकितो या आउटपुट? डिज़ीज़ कोटा अहिड़ी शइ आहे जंहिंमें काफ़ी वीचारनि खे तकलीफ़ थिए थी। मिसाल टीचर आहे त उहो DO खां हेठां शुरू करे थो, DA खां पोइ वरी मथे अचे डायरेक्टर खां पोइ वरी अचे सेक्रेटरेट में ASO वटि, ASO खां मथे थींदे थींदे सेक्रेटरी वटि, सेक्रेटरी खां पोइ मोटी अचे थो ASO वटि, ASO खां पोइ वञे थो वरी चीफ मिनिस्टर साहब वटि, चीफ मिनिस्टर साहब वटि वञे थो, उते वरी जॾहिं चीफ मिनिस्टर साहब ॾिसेसि समरी खे त उहो सही करे जेके CM साहब खे उते मिलनि था पिया उहो तंहिं करे थो ऐं करे माण्हू खे केतिरनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि ऐं केतिरनि जा फाइल जेके आहिनि अञा हिते रुकिया पिया आहिनि। ऐं मोस्टली किथे जा मसला, किथे रोडनि जा मसला हुआ, किथे घिटियूं न आहिनि शयूं, किथे पीअण जो पाणी न आहे पहुतो, नंढा मसला नंढा कोन्हनि, इहे वॾा मसला आहिनि जंहिंजूं घिटियूं कान्हनि, कंहिं वटि पाणी कोन्हे, कंहिं वटि रोड कोन्हे, कंहिं वटि रस्ता कोन्हनि,
त पोइ इहे मसइला हिकदमि हल कोन थींदा। इहे जंहिं वटि रोड कोन्हे उनजो असां हाणे मिसाल ॻाल्हि हिकिड़े माण्हू शिकायत कई त असां वटि रोड कोन्हे। कॉल दादू करी वठो शेर साहब। दादू मुस्तफ़ा आहिनि कोटड़ी मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। जी अदा 13 नंबर मुस्तफ़ा। अदा मुस्तफ़ा पहिरीं पंहिंजो मोबाइल नंबर लिखाए छॾियो। 0303 31 31 ॿीहर 31। हाँ 0303 31 जी जी 034 034 03 03। हे त घणा थी विया नंबर यार। ॿीहर ॿुधाए नंबर ॿीहर ॿुधाए। 0303 हा 31 31 034 034 03 03। जी हाणे ॿुधायो अदा मुस्तफ़ा छा मसइलो या परेशानी आहे? सर मसइलो असांजो इहो आहे रोड जो कमु असांजो अध में रस्ते साहब खे अर्ज़ु करिणो आहे न को पाणी जो कमु आहे। ही ॻाल्हाए न अदा ॻाल्हाए चुप छो थी आहीं। आवाज़ कटिजे थी। सभु अर्ज़ु इहो आहे असांजे रोड जो कमु बलीचो साहब जेको ठटे वियो आहे हींअर रोड जो कमु हा रोड जो कमु भेंट कराए वेठो उहो असांजा पैसा लेफ्ट थी वेंदा जो आरो प्लांट जो ऑर्डर आहे उहो असांजे पुठे नाले सां अची वियो उहो न पियो मिले न त असां वटि को गाॾी में सहूलियत आहे। ठीकु आहे दादा सुबुह तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ इनशाला कोशिशि कंदासीं त अलाह कंदो तव्हां वटि आर ओ प्लांट बि लॻी वेंदो ऐं रोड में थी सघे थो टाइम लॻे। मां पुछा कंदुसि तव्हांजी स्कीम कहिड़ी आहे। एडीपी मां वटि आहे स्कीम्स उहो ॾिसी करे पोइ मां उन्हनि ऑफिसरनि खे चवंदुसि तव्हांजो रोड जो कमु बि शुरू कनि। ठीकु आहे दादा। वरी महिरबानी अदा कॉल करण जी। अजी शुरा साहब जी हिन कॉल खां अॻु में असां डिस्कस कया पिया त ही तव्हां वारी ॻाल्हि त मसइला वाकई नंढा न आहिनि पर असां शायदि पेंडिंग में करे 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 हो मसइला वॾा थी वेंदा त बेसिक सहूलियात पेंडिंग में कोन्हे असल में छा आहे त असां वटि जेको ऑफिसर शाही आहे न उहा ग़रीबनि खे सफ़ा निचोड़ी थी छॾे चाहे कहिड़ो बि ऑफिसर हुजे त इवन पुलिस वारो जेकॾहिं नंढे में नंढो आहे या तपदार जेको नंढे में नंढो आहे उन्हनि सफ़ा असुल बेड़ो गर्क करे छॾियो आहे। छलनि माण्हू जो कमु पए थो उन्हनि पुलिस वारनि में या तपदारनि में या कंहिं ॿिए नंढे ऑफिसर में त उहो रोलाए नथा पिया सवा पैसे खां उते कमु कोई कोन थो करे। त इन जे करे थोरी उनखे विजिलेंस करणी पवंदी। असां त कयूं था पिया इनशा ताला मां नौशर फिरोज़ हाणे वेंदुसि अरबा ते ऐं उते बि वञी कंदासीं माण्हुनि सां मिलंदासीं बि सयूं ऐं माण्हुनि जा मसइला कोशिशि कंदासीं त हल थियनि। असांजे ताईं त जेतिरा मसइला अचनि था उन्हनि सां मां पाण ॻाल्हाईंदो आहियां पाण ॻाल्हाए करे उनखे ॿुधाईंदो आहियां त बाबा हीउ मसइलो आहे। जंहिं इंजीनियर खे चवणो हूंदो आहे इंजीनियर सां तव्हां मिलो पर इंजीनियर उन्हनि खे फ़ोन बि कई आहे डी ओ उन्हनि खे फ़ोन बि कई आहे डी ओ हुते वियो बि आहे। तव्हांजे साम्हूं केतिरा अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जो माण्हू चए त 400 ॿार आहिनि पर हुते जॾहिं डी ओ वियो त 100 ॿार हुया। त अहिड़े नमूने सां इहे ॻाल्हियूं असां कोशिशि कई आहे त डी ओ बि या सरकारी जेको माण्हू आहे डॉक्टर हुजे इंजीनियर हुजे उहो आवाम जी ख़िदमत करे छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ख़िदमत कई आहे। या त जेके गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि उहे कमु नथा कनि त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ बि उन ई तेज़ी सां एक्शन खणणु घुरिजे या करप्शन जे ख़िलाफ़ बि जेके माण्हू हिन में मुलविस आहिनि छो त इहे शयूं त शुरू खां आहिनि नई न आहिनि असांजे साम्हूं। इहो आहे हाणे इन लाइ त वरी एतिरो माण्हू स्टाफ खपे जो हर माण्हू जी विजिलेंस कजे ऐं वक़्त ते उनखे पकिड़े वठे। रिश्वत जेके माण्हू पैसा वठंदा आहिनि उनजो को पेर कोन हूंदो आहे पैसा ॾेई चुप करे हलिया वेंदा आहिनि। हाणे केतिरा माण्हू तव्हांजे साम्हूं असांखे उन्हनि शिकायत कई त असां नौकिरी लाइ 10 लख रुपया इन में असां पंहिंजे व्यूवर्स खे बि चवणु चाहींदासीं त रिश्वत ॾियण जी बि हो न कनि। तव्हां ॾियो था त हो वठनि था तव्हां ॾियणु बंदि करे छॾियो त हो कुझु किथां कंदा थोरो पाण हिमत कनि ऐं रिश्वत न ॾियनि थोरो हुन सां मुआदो कनि त इनशाला तव्हांजी हर शइ पूरी आहे फाइल तव्हांजी पूरी आहे हर शइ सही आहे त पोइ त तव्हांखे पैसा ॾियण जी ज़रूरत पोइ बि असां वटि छा आहे त असां वटि हिकु रवाजु आहे जेसिताईं पैसो न थींदो न तेसिताईं कमु न थींदो। कॉलर आहिनि शुरा साहब मियां बख़्श आहिनि दोदापुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम जी मां मियां कटोर ॻाल्हायां थो दोदापुर मां। जी अदा पहिरीं पंहिंजो नंबर लिखाए कॉन्टेक्ट नंबर लिखाए छॾियो अदा पहिरीं पंहिंजो नंबर आहे 0300 2050 995 जी अदा हाणे ॿुधायो। मां इहो अॻे हफ़्ते ते व्याजी साहिब खे अर्ज़ु कयो जी असांजो रोड बोतन दोदापुर लिंक रोड आहे 16 किलोमीटर लिंक रोड इहो 2010 खां तबाह थियल आहे। जी जी ऐं उन खां अलावा असांजे सॼे रोड में नंढा किलोमीटर 8 किलोमीटर जा रोड आहिनि तक़रीबन 14-15 जी उहे सभु ठहियल आहिनि सिर्फ़ु सॼी लाइन में असांजा 2 रोड रहियल आहिनि किलोमीटर वारा
हिन वक़्त ताईं बि उहो कचे हालत में आहिनि, ॻोठनि जो न आहे ठहियल। ठीकु अदा आहे हाजी साहब मां राब्तो बि न कयो, नंबर बि वरितो, ऐं अॻे प्रोग्राम में हिन में थी वियो। अदा हाणे तव्हांजी महिरबानी, तव्हां हाणे लिखायो थो, मां तव्हां वरी कोशिशि कंदुसि, पर अलाह जे नाले तव्हां फ़ोन खोले रखो। केतिरा ई जेके कॉलर आहिनि न उहे नंबर त ॾियनि था, पर कंहिं दोस्त जो ॾेई छॾनि था, पोइ जॾहिं कॉल कर त उहे चवनि था त ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ ॿुधाइजांइ चङी तरह। पहिरियों मां इंजीनियर खे चयो हुउमि, हाणे वरी पुछी वठंदुसि उन खां त भाई छा कयो उन्हनि, ऐं पोइ तोखे ॿुधाईंदुसि इनशा ताला। वॾी महिरबानी अदा। अच्छा श्रीराज साहब, हिते हिकिड़ो सुवाल त ही जेके प्रोजेक्ट शुरू थियनि था 2010 खां आहिनि, हिन खां अलावा काफ़ी खोड़ सारा पुराणा बि आहिनि जेके रोड या कोई बि अहिड़ो को तामीराती कमु, कुझु बि तरक़ियाती कमु शुरू थियो आहे आवाम जे लाइ, त अधु में रहियो आहे न। उन जेको पुछा ॻाछा या जेको कमु शुरू कराइनि था जेके माण्हू, त हू शुरू कराए बसि उन्हनि खां विसरी थी वञे ॻाल्हि, या पैसा एलोकेट करे विसरी थी वञनि? असल में पैसा एलोकेशन थोरी था रखनि पिया, एलोकेशन थोरी रखण जे करे छा थो थिए, हाणे हिकिड़ो रोड आहे पंहिंजो हिन में उमरकोट में, उहो कुंडरी ॾे वञे पियो, उन रोड खे 7 सालनि में पैसा मिलिया आहिनि। 7 साल में पैसा मिलिया आहिनि, त पोइ 7 सालनि जे करे जेको पोयों रोड ठहियो हूंदो उहो नेचुरली उहो थोरो ठहणु शुरू थींदो, अॻे वरी ठहणु शुरू थींदो, त उहो रोड ठहे ई कोन थो पियो। हिन में थोरी आहे असांजे प्लानिंग डेवलपमेंट वारनि जी कोताही, ऐं प्लस असांजे ॿियनि जी सियासतदान जी असांजी कोताही आहे बिल्कुलु न, उहो आहे। छो जो असां सियासतदान सां इहो मसइलो आहे त असां यकदमि हर माण्हू अचे थो चए थो असांखे स्कूल बि खपे, अस्पताल बि खपे, रोड बि खपे, बिजली बि खपे, आर ओ प्लांट बि खपे, हर शइ। ॾिसो हाणे तव्हां जेकॾहिं ईअं सोचींदो त असांजा जेतिरा MP आहिनि, 130 MP आहिनि, जेकॾहिं 130 MP सभु एतिरो कमु ॾींदो, त बजट असांजी किथे एतिरी पूरी थींदी? विर्छ सां पैसा ॾींदा आहियूं सभिनी खे, थोरो थोरो करे पैसा ॾींदा आहियूं, त उहे जेके कम हलंदा रहनि आहिस्ते आहिस्ते, माण्हू बि ख़ुशि थियनि ऐं पैसा हाणे असांजे बिलावल साहिब इहा स्ट्रिक्टली हिकिड़ो सभिनी खे चयो आहे त पैसा उन स्कीम ते रखो जेका उन साल में पूरी थिए, ऐं ॿियूं स्कीमुनि ते न रखो। पोइ भला हिन में माण्हुनि जा कम थोरनि माण्हुनि जा कम थींदा, पर कम से कम इहो थींदो त जंहिं साल में उहा स्कीम शुरू थींदी उन साल में पूरी थींदी। ॿियो असां वटि छा आहे त इंजीनियर साहिबान असांजा थोरा चालाक आहिनि, मिसाल 90% कमु करे 10% हुनजो रखी छॾींदा, वरी नेक्स्ट बजट में चवंदासीं हाणे पहिरियों सिमेंट जी बोरी 500 रुपए हुई, हाणे 550 थी आहे, पैसा वधायो। पोइ उहा स्कीम जेका आहे उहा बजाए उन साॻियनि पैसनि जे डबल ट्रिपल चौबल पैसा असांखे भरणा था पवनि। त इहे आहिनि। इन में असांजे इंजीनियरनि जी, असांजे सियासतदाननि जी, असांजी सभिनी मिनिस्टरनि जी इहा हिकिड़ी उहा आहे त विजिलेंस असांखे करणु खपे। असांखे जेकॾहिं विजिलेंस कंदासीं असां, त पोइ माण्हुनि जा मसइला हल थींदा। छो जो माण्हुनि जी उमेदु वाहिद पीपल्स पार्टी में आहे, जेकॾहिं असां बि न कमु कंदासीं त पोइ माण्हू त ग़रीब पीड़िजी वेंदा। कोई हिननि जो को ख़्यालु करण वारो ॿी पार्टी जो कोई कॉलर आहिनि ताज मोहम्मद आहिनि, टंडो मोहम्मद ख़ान मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा, पहिरीं पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखाए छॾियो। जी अदा, नंबर लिखाए छॾियो पहिरीं पंहिंजो। 033 23 99 4 119। जी अदा, हाणे ॿुधायो। जी गवर्नमेंट जी ज़मीन आहे? पानी गटर जे लाइ या का सहूलियत कोन आहे, बासर माण्हू गवर्नमेंट जी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। छह कहिड़ा ज़मीन जी आहे। कुझु पुछणु चाहे थो शुजा साहब? किचिरो उछलंदा या पाणी निकाल जे लाइ पोइ छॾीनि कोन था, बासर माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि ज़मीन ते, गवर्नमेंट एक्शन नथी खणे। ठीकु आहे ताजमान, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ मां चवंदुसि मुख़्तियार कार खे या SDM खे या DC साहिब खे त तव्हां सां राब्तो करे ऐं तव्हांजो मसइलो हल करे। ठीकु आहे दा?
ठीकु आहे, महिरबानी। वरी महिरबानी अदा। जी शुजा साहब, इहो बि असांजो प्रॉब्लम आहे त माण्हू हिते नंबर ॾियनि था पिया, पोइ मां पाण मतिलबु बज़ाते ख़ुदि जेका आहे हुनखे फ़ोन कयां थो, पर नंबर हुनजो खणनि कोन था पिया। केतिरा ई दफ़ा थियो आहे, हिकु दफ़ो केतिरा ई दफ़ा, पोइ वरी ॿीहर ट्राए कयो, 3 दफ़े ट्राए कया, चोथों दफ़ो ट्राए कया, पोइ वरी 2 कलाक रखी पोइ ट्राए कयो, पोइ चवंदा माण्हू असां हुयासीं कम में, पाणी असां न खणी सघियासीं, माफ़ु कजो। हाणे इहा त पोइ असांजे लाइ प्रॉब्लम थिए थो न। सुबुह जो जेकॾहिं 11, साढे 11, 12 बजे असां हुनखे कॉल कयूं त घटि में घटि उन्हनि जो कमु आहे त असांजी कॉल रिसीव त कनि, कमु उन्हनि जो आहे ऐं असां पिया परेशान थियूं। इहो अजीब नज़ारो मां ॾिठो आहे हिन में, त कमु उन्हनि जो ग़रीबनि जो परेशान मां थींदो आहे त ग़रीबनि खे हलासे करे को सहूलियत मिले, त पोइ उहा महिरबानी करे हिकु त पंहिंजो नंबर ॾियनि ऐं ॿियो जेको नंबर ॾियनि त हुनखे खोले रखनि 11 खां वठी कम से कम 6 बजे ताईं उन में रहनि, इंतज़ार में रहनि त मां कंहिं महिल थो ॻाल्हायां हुननि सां। ठीकु आहे। कॉलर आहिनि इसरार अहमद आहिनि। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदा कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया? थोरो ॾाढे ॻाल्हाईंदव अदा? जी जी, लाड़काना सिटी मां ॻाल्हायां। लाड़काना सिटी मां। पहिरीं पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखाए छॾियो अदा। 0333 033 72 72 75 75 682। 682। जी अदा, हाणे ॿुधायो छा कंप्लेंट आहे? जी मां हिते शेख बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में एम्प्लॉयड आहियां 3 सालनि खां। ठीकु आहे। पोइ हिते मुंहिंजे लाइ इशू इहो आहे त मुंहिंजी ट्रांसफर न थिए कई वञे, उन खां अलावा मुंहिंजी 7 महीननि जी सैलरी वग़ैरह बंदि आहे। कहिड़ी यूनिवर्सिटी में आहे? त शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब आहे जी, त घणी यूनिवर्सिटी आहिनि? ज़ैबिस्ट में आहे, ज़ैबिस्ट में आहे, हुन में मेडिकल यूनिवर्सिटी में आहे, मेडिकल यूनिवर्सिटी या जेको पंहिंजो डेंटल कॉलेज आहे उन में आहे? कहिड़ी यूनिवर्सिटी में आहे? मेडिकल में यूनिवर्सिटी में है, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी। मेडिकल यूनिवर्सिटी। तो ये पगार कौन थी मिले? ट्रांसफर नथी थिए। ट्रांसफर काॾे वेंदे? ट्रांसफर नथी थिए अदा तव्हांजी? बई कम ट्रांसफर पगार बंद आहिनि ऐं ट्रांसफर जे लाइ बि थोरो मसलो आहे। अदा ट्रांसफर काॾे थिए तुंहिंजी? हिते यूनिवर्सिटी में ॿिए डिपार्टमेंट में कराइणी। अच्छा, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट ट्रांसफर कराइणी आहे। परदेस में वञे? परदेस में आहे छा अदा? परदेस में त न आहे न। सिंधी असां घणो करे हिकु यूसी खां ॿी यूसी में हूंदा त परदेस थी वेंदा। बहरहाल पोइ बि असल में इशू क्या थोरो मसलो हुयो जो पर्सनलाइजेशन जो इशू वधी वियो, उनजे करे इहो ट्रांसफर कराइण चाहियूं। ठीकु आहे, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ त वीसी सां बि ॻाल्हाईंदासीं, अलाह कंदो तुंहिंजी ट्रांसफर थी वेंदी। ठीकु आहे न दादा? पर कमु कयो, महिरबानी करे कमु कयो। सिंधी माण्हू डिॼो न। सिंधी माण्हू चवंदा आहिनि त असां फलाणे पासे बि न वेंदासीं, घर में ड्यूटी हुजे, कमु बि न करिणो पए। इहा ॻाल्हि जेका तमामु ख़राबु आहे। असांखे महिनत करणी पवंदी। जेकर महिनत कंदासीं त असां दुनिया सां कॉम्पिटेट करे वेंदासीं, न त हाणे ॿिया सूबा बि असांखां ज़ोर थी विया आहिनि असांजी कम्युनिटी जे करे। सो महिरबानी करे सिंधी माण्हू असां महिनत करणु खपे, नेक नियती ईमानदारी सां। वॾी महिरबानी अदा कॉल करण जी। ही तव्हां ताज खोसो आहिनि, असां सां टेलीफोन लाइन ते कॉल वठी था वठूं। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी अदा कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया? पंगरियो में। टीवी जो आवाज़ बंदि करे छॾियो अदा। जी हाणे हाणे नंबर लिखाए छॾियो पहिरियों पंहिंजो, त जीअं लाइन अगरि। जी जी 033 25 46 907। हाणे ॿुधायो छा शिकायत आहे? मुंहिंजो मसइलो आहे ABC 1 बदीन में। ABC 1 बदीन में मुंहिंजो केस पियल आहे। 4-5 साल थिया आहिनि। खोटी खाते जो आहे, 4 भाउ आहे, हिकिड़े जो खोटी खातो चेंज कराइणो आहे। जानगाम खोसो जे नाले सां फाइल आहे, ABC 1 आहे। ठीकु आहे। ठीकु आहे ताजमन, ठीकु आहे ताजमन, सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि। पोइ ADC खे चवंदासीं तव्हांजो खातो तव्हांखे करे ॾे लीगल वे में। अलाए मूंखे ख़बर न आहे तव्हांजे हायर केरु घणा भाइर घणियूं भेनरियूं आहिनि। छो जो असां वटि सिंधी माण्हू वटि इहो ॾाढो फुक़दान थी आहे। अॻे त भाउ सां तमामु सुठे नमूने सां मिलंदा हुया, भाउ भेण खे हिसो ॾींदो। हाणे असां कोशिशि कंदा आहियूं त भाउ जो बि हिसो खाई वञूं, भेण जो बि हिसो खाई वञूं। त इन करे थोरो चवंदासीं, बहरहाल ADC खे चवंदासीं।
पहला परारी जो एडी गाल कोने असांजो हक आहे असां ज़मीन पंहिंजो आहियूं ठीकु आहे। खातो कोने जी पुरानी ॻाल्हि आहे महिरबानी ठीक है हाज़िर वरी महिरबानी अदा कॉल कंदासीं करण हाज़िर 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 जी शुरा साहब ही नंढा नंढा मसला आहिनि इन खां अॻु में जेके मां तव्हां सां ॻाल्हि कयमि पे त हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई न त असां माण्हू कमु नथा कयूं या उहो नथा कयूं मुंहिंजे ख़्याल में हिन में असां जी पंहिंजी वाक़ई कोताही आहे छो त रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो जेके 9th ऐं मैट्रिक जे जेके एग्ज़ाम्स थिया आहिनि उन में जेतिरी धूमधाम सां कॉपी थी आहे न असां वटि मुंहिंजे ख़्याल में ॿिए हंधि किथे मूं न ॾिठी आहे। राति कल्ह मां वियुसि गॾा असां में कीअं असां क़ाबिल थींदासीं कंहिं शइ खे मुंहुं ॾियण लाइ। कल्ह मां वियुसि गॾा में त घटि में घटि 15 छोकिरा 20 छोकिरा मां पकड़ियमि जेके ॿिया वेठा हुया शाबाश माण्हू पाण बि कोन हुयो जेको माण्हू ओरिजिनल पेपर उहो ॾे। बि कोन हो ॿियो माण्हू वेठो हाणे उनखे पोइ पुलिस जे हवाले कजे हा केस थियनि हा उहो अंदरि वञनि हा उनखे मां ॿाहिरि त कढी छॾियुमि मां सवेर सां वियुसि त पेपर जे शुरू थियो 15-16 माण्हू ॿिया वेठा हुया। हाणे जेकॾहिं इहो असां नथा सोचूं सिंधी माण्हू असां इवन मेडिकल ताईं असां सिफारिश कयूं था मेडिकल हाणे ॿाहिरि जेकॾहिं मेडिकल हिकिड़ो डॉक्टर जेको आहे जेकॾहिं सिफारिश में पास थी वियो त उहो छा डॉक्टर थींदो उहे त केतिरा माण्हू मारे रखंदा केतिरा ई माण्हू मारे रखंदा। ऐं ॾिसो तव्हां हिते जिना अस्पताल में तव्हां वञी ॾिसो न कैजुअलिटी में त सची ॿुधायां डॉक्टरनि खे ख़बर ई कोन्हे जेके नंढा डॉक्टर अचनि था उनखे ख़बर ई कोन्हे त माण्हुनि खे कीअं हैंडल कजे। हाणे हिकिड़ो माण्हू मरी वियो उनजो ब्लड प्रेशर वरितो मोहम्मद पना आहिनि गड़ी यासीन मां जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अली अदा पहिरीं पंहिंजो नंबर लिखाए छॾियो 0315 आराम सां अदा 34 0 39 87 जी मुझे सवाल ये है साईं को जी त आगा सिराज दुरानी साहब मुको 4 लाख रुपया वता ऑर्डर लाइ आगा साहब जी पाण उनजे पीए से उते घुराए ऐं हाणे उन पैसा तो दे न असां ऑर्डर देने वो जाली ऑर्डर निकतो आगा साहब तो कोन वरता हूंदा पीए बी वरता हूंदे अरे दुरानी हाउस से आगा साहब ता चओ त मां तने ऑर्डर मोकलिया टीसीएस करे न ऑर्डर मोकिलण जी ज़रूरत कोन्हे भा तूं जेकॾहिं सर तकरीबन मुसा 500 करा बयान हा चओ त असां तव्हां वटि अचूं मां हाणे त वञूं था त असांखे जाम पुलिस जी धमकी थी मिले या चवंदा कहिड़े पीएस खे ॾिनो हो नालो हूंदो न पीएस जो जी पीएस जो नालो हूंदो उन जो सर आगा साहब जा पीएस एतिरा जो तव्हां गणे बि न सघंदव वरी बि को नालो त हूंदो न अदा ठीकु आहे दादा कराची अच त पोइ पुछंदासीं त अड़े मां वेठो आहियां चरिया मां वेठो आहियां तूं बदिरां कोन न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तूं अच मूं वटि अच फोन ते शुरिया साहब हिननि खां तव्हां डिटेल पुछी वठिजो फोन ते पुछंदुमि पर ईंदा त उन्हनि खे मां घुराए वठंदुसि आगा साहब जो पीए जेके बि हुया मां हुनखे घुराए वठंदुसि जेकॾहिं हिन खां पैसा वरिता अथई त हुनखे वापसि वठाए ॾींदासीं अगरि दुरानी साहब वरिता आहिनि त उहो ॾींदा आगा सिराज साहब कॾहिं न वठंदा पाण ठीकु आहे हो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त थी सघे थो हेठां जेके उन्हनि जा सबऑर्डिनेट्स हूंदा आहिनि उहे वठी सघनि था असां मां वटि केतिरा माण्हू ईंदा आहिनि चवंदासीं हाजी साहब लेटर ॾे मां छाजे लाइ लेटर ॾियां चयो मुंहिंजो सौटु आहे मां लेटर कोन ॾींदुसि जेसि ताईं उहो सौटु तुंहिंजो न ईंदो मूं वटि छो जो असांजो लेटर बि माण्हू ॿाहिरि विकिणनि था पिया असां लेटर खणी विया हुनखे ॾींदा ग़रीब खे चवंदा ॾिसे मां मिनिस्टर साहिब खां लेटर वठी आयो आहियां हेतिरा पैसा ॾे त हिन करे मां जेको हूंदो आहे पर्सनल कमु जंहिंजो बि हूंदो आहे चवंदो पाण अचु पाण ईंदो आहे त उनखां पुछंदा बाबा कंहिंखे पैसा वैसा त कोन ॾिनासीं या कंहिं आसिरो त कोन थींदो जेको न कंदो आहे पोइ हुनखे तंहिं महिल जो फुल कमु करे ॾींदो आहियां। ठीकु आहे शेर साहब प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी रहियो वॾी महिरबानी तव्हांजी इंशाल्लाह नेक्स्ट वीक तव्हां सां ॿीहर थींदी मुलाक़ात ऐं व्यूअर्स अवंती बि वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम जो फीडबैक तव्हां पाण ॾाढो सुठो आहे कॉल्स करे मसला ॿुधायो था त काइंडली कॉल्स करे फीडबैक बि ज़रूरु ॾींदा कयो त तव्हांजा मसला केतिरा हल थी सघिया आहिनि या केतिरो हल थियण जे वेझो पहुता आहिनि नेक्स्ट वीक ताईं असांखे ॾींदा इजाज़त तला निगहबान।